आए बहुत प्लेट जो ऑपरेट ते जो ऑपरेशन उनजे करे असां आज थे जस्ट नाउ हाणे ओटी में अंदर वठी विया आहिनि साम्हूं ओटी जो ॾिसो सिधी रिंग मूं वटि मोबाइल वग़ैरह सब हे 4 बड़ा पत्थर हुआ वेट ये बड़ा सो अस्सलाम वालेकुम गरीब जो संग छा लाखेरा खुश तबे सी उम्मीद कयां सब ठीक होंदा खिरंदा होंदा छा थो ॾिसी परेशान थी वियो आहे हमरा बाबा हर घर में एक लानत हूंदी आहे तो असांजे घर जी लानत इहा अथव जेका तव्हांजे साम्हूं वेठी आहे कसम सां केॾे माजिद अॼु टाइम घणो थो थिए महिल 12 सही आहे 11 सॉरी सो असां अॼु ईंदासीं ज़रे घटि 11 12 1 2 3 थी वेंदा 3:30 अञा मथां 4 माना 4 सही हुई थोरो पंहिंजी शइ जो ख़्यालु कयो कोलगेट वारे रही वञ रात बंबो बयान दादू दौलत जो दीवानो मुझे धरती धरती अस्सलामुअलैकुम गरीब जो संग छा लाखेरा खुश तबे सी उम्मीद कयां सब ठीक होंदा खिरंदा होंदा भाईजान बस स्टॉप वाला परेशान थी विया हूंदा त असां किथे वेठा आहियूं असां वेठा आहियूं पंहिंजो भवन साले सेंटर दादू छो वेठा आहियूं छो जो तव्हांजे प्यारे माज साईं जो अॼु छा आहे भाऊ तव्हांजो प्लेट जो ऑपरेट ते जो ऑपरेशन उनजे करे असां मोहम्मद नाके जे भरिसां मोहम्मद साले मेडिकल सेंटर आहे जंहिंमें जे ऑपरेट थींदो गाल प्लेट जो इंशाल्लाह अल्लाह पाक केयर कंदो इंशाल्लाह सक्सेस थींदो इंशाल्लाह हिम्मत जा मनाज़र ऐं बार जा मनाज़र तव्हांखे नज़र ईंदा इंशाल्लाह अल्लाह पाक जे घर में टाइम जो आहे 1:45 मिंट 4 बजे ऑपरेट जो टाइम आहे इंशाल्लाह ज़िंदगी बाक़ी मुलाक़ात बाक़ी तव्हां हंसरे ब्लॉग ठाहींदो रहंदो असां पंहिंजे सिस्टम में अल्लाह भलाई कंदो ऑपरेट सक्सेस थींदो देन इंशाल्लाह वी विल मेक टुगेदर तो फकीर माज जो ऑपरेट आहे दुआ कजो घर में थी वञे इंशाल्लाह तव्हांखे ॾेखारींदासीं असां रूम तो वेठा आहियूं दोस्त ने फ़ोन कई आहे हिते असांखे वेहण में मज़ो नथो अचे हिननि ते जाई ॻाल्हि इहा तो दिल्लियूं विहण खिलो वेठो थो अचे उहो अची वञे हुन तव्हांखे मुलाक़ात करायूं था तो ख़ैर वेट एंड वॉच जीअं त माज खे जस्ट नाउ हाणे ओटी में अंदर वठी विया आहिनि साम्हूं ओटी जो ॾिसो तो आई एम वेटिंग माज जी रिंग मूं वटि मोबाइल वग़ैरह सम्झो न तो तव्हांखे दुआउनि जी दरख़्वास्त आहे असां दुरूद शरीफ़ पढ़ूं किरंदा कमु थी वञे ॾिसूं घणो टाइम लॻे थो 10 मिंट में थी विया हूंदा अल्लाह पाक भलाई कंदो वेट एंड वॉच खिरंदा डॉक्टर साहब निकितो जंहिं खिरंदा ऑपरेशन थी हाणे पितो खणी ॼण पथिरियूं ॾिसूं त छा सीन हुयो छा न हुयो आई एम वेटिंग अल्लाह भलाई ॾिसूं छा
त संग जीअं त पाण खिरन दादू मां थी आयासीं हे पंहिंजो डोमिसाइल खणी आयासीं तव्हांखे दीदार करायूं था। असल में हे ॾेखारण लाइ कुझु इशू वग़ैरह न आहे हूंदो न अलाए यार मूंखे नथो ख़बर। ओ नॉइस फोटो ॾिसो कीअं आयो फोटो चेक कयो फोटो गुंडो थो लॻे ईअं मां पाण ॾिसां थो हिन महिल माना परेशान थी वियो मुछूं हल्कियूं करायूं न हुन जूं वॾियूं मुछूं आहिनि मां सफ़ा माना ईअं माना उहो थो लॻे ख़तरनाक सम्झो। हे ताईं ॿुधाई हे माना डोमिसाइल वरी ॿियो चई हे माना तव्हांजे यूनिवर्सिटी पढ़ो या किथे हुनजो ऐं पंहिंजो हे तव्हां नौकिरी लाइ तव्हांजो फॉर्म में हिननि जूं असां फ़ोटो कापियूं वग़ैरह करायूं ॾिसूं छा अलाह छा सीन आहे छा थींदो छा न थींदो। ॿी ॻाल्हि त माजिद सां तव्हांखे मुलाक़ात न आहे कराई अल्हम्दुलिल्लाह माजिद देन बेटर सो माजिद हाणे बिल्कुलु सही आहे इंशाअल्लाह। सुभाणे चए थो त ॿाहिरि निकिरंदमि अञा निकितो न आहे ज़रे घटि 5-8 ॾींहं थी विया अथसि ऑपरेट खे सम्झो था अञा निकितो कोन्हे को। सो अॼु तव्हांखे दीदार कराईंदासीं माजिद जो ऐं हुनखे हाल हाल कंदासीं त भाई वट आर यू फीलिंग नाउ मतिलबु तव्हांखे छा थो फील थिए त तव्हां ऑपरेशन कराए सही कयो या ग़लति कयो हुन तकलीफ़ उहा सही आहे हाणे वारी सही आहे। सो ख़ैर असां हिनमहिल ट्रेपारी नमाज़ जो टाइम थी चुको आहे अज़ान अची वई आहे बिजली बि आई आहे गर्मी असां वटि एॾी आहे जो कंहिंजी का हद न आहे। फस्ट ऑफ ऑल मुंहिंजे व्लॉग न ठाहिण जो फस्ट रीज़न इहो ई आहे त भाई एॾो झोलो आहे तव्हां यकीन कयो मां मोबाइल हिते घर रखे वेंदो आहियां हाणे छो जो उन में तव्हां वापारी दारे 1254 करे आहिनि ग़रीब माण्हू ॾिजूं था यार। सो ऐं मोबाइल त मां ख़ैर इन वजह सां नया रखे वेंदो त फुर्ती वेंदी या छा इहो पाण नयो सोचींदा अलाह जेको लिखियलु हूंदो नसीब में उहो थींदो उहो मिलंदो। मोबाइल मां इन जे करे नया खणी वेंदो जो ॿाहिरि एॾो झोलो आहे जो मां चवां हिकु मिंट जी मां रिकॉर्डिंग कंदमि मोबाइल टेम्परेचर थी वेंदी। सो मोबाइल खणण जो को फ़ाइदो न आहे। ख़ैर असां हाणे नमाज़ अदा कयूं नमाज़ जो फ़र्ज़ तव्हां बि अदा कयो उमीद थो कयां पढ़ो नमाज़ पढ़ो भाईजान। सो वेट एंड वॉच हाणे असां मिलंदासीं डायरेक्ट तव्हां सां माजिद सां गॾु वेट त भाईजान जीअं त मां तव्हांखे चयो त हाणे इनशाअल्लाह असां तव्हां सां माजिद सां गॾु मिलंदासीं। तो माजिद बिल्कुलु असांजे साम्हूं खां थोरो इंटरव्यू कंदासीं। अस्सलाम वालेकुम। 4-5 ॾींहंनि जे बाद कैमरा जी अख जे अंदरि तव्हांखे नज़र अची रहियो आहे फ़कीर माजिद कमराणी। अल्हम्दुलिल्लाह खैरनि सां आचर सूमर अंगारो अरबा ख़मीस अॼु खैरनि सां 5 ॾींहं मुंहिंजे ऑपरेट खे गाल ब्लेडर यानी कि पिते जे ऑपरेशन जो 5 ॾींहं खैरनि सां पूरा थी चुका ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼु तबियत जेकी हुई नासाज़ पहिरियां थोरी तकलीफ़ दे हुई अल्हम्दुलिल्लाह कल्ह खां काफ़ी इम्प्रूवमेंट आहे ऐं मेडिसन हली रही आहे मुंहिंजी तव्हां भाइरनि ऐं भेनरुनि जी दुआ सां इंशाअल्लाह उमेद आहे त जेकी तकलीफ़ आहे जेके स्क्रीचिस टाका जंहिंखे चयो वेंदो आहे उहे जेके कचा आहिनि या जेके न सुका आहिनि या जंहिं गिरप न वरिती आहे भाइरनि ऐं भेनरुनि जी दुआ सां इंशाअल्लाह जल्द अज़ जल्द उहे सही थी वेंदा इंशाअल्लाह। वरी ॿाहिरि दुनियादारी में निकिरंदासीं तव्हां सां मिलंदासीं गॾु घुमंदासीं असां मुलाक़ातूं थींदियूं पर पहिरियां दुआ कयो त मां सेट थी वञा। तव्हां असां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त इहो पितो अंदरि हो उहा तकलीफ़ भली या जेको निकितो आहे उन खां बाद जी तकलीफ़ माना मिसाल आहे कंहिं व्यूअर्स खे हुजे पिते में पथरी त उनखे थोरी माना हिकिड़ी व्यूअर्स जेके ॾिसंदड़ आहिनि असांजो भाणे हसन कमराणी आहे सभु कंहिंखे त ख़बर आहे ज़रे रिपीट करण बि हिकिड़ी ग़लति ॻाल्हि आहे पर चवण जो मक़सदु चयो वेंदो आहे बदड़नि जो पहाको आहे ऐं काफ़ी अज़ल खां ॻाल्हियूं आहिनि चयो वेंदो आहे त हिकिड़ी किनी मच्छी पूरे तलाउ खे किनो करे छॾींदी आहे। वाह फ़कीर वाह। चवण जो मक़सदु मुंहिंजे जो इहो त हिकिड़े स्टोन्स पथरियुनि जे करे सॼी बॉडी डिस्टर्ब हुई 4 स्टोन्स हुया तव्हांखे ॾेखारियासीं न लाइ न बहरहाल इहे 4 वॾा पथर जेके आहिनि मूंखे ॾाढो बेचैन ऐं तंग करे छॾियो
इहो पिक खोलियो थोरी पंहिंजे मोबाइल में, इहो थोरो मोबाइल में ॾेखारियो, असांजे ईअं रियल में ॾेखारियो आहे त न थिए यूट्यूब ते, सम्झो। जिन वजह सां ॾाढी बेचैनी तकलीफ़ रहे पई, ॻाल्हाइण ॿोलाइण में एक्टिव फंड्स जेके हुया ख़तमु थी विया। हिन महिल थोरो ॻाल्हाइण ई लेज़ी जे करे आहे, मां चहिरो या हे वधीक थींदो आहे। सो 4-5 ॾींहं रिलैक्स लॻा पियासीं, निंड पियासीं, हिनजे करे थोरी मूवमेंट कयूं था, घुमूं फिरूं था। इंशाल्लाह तव्हां भेण भाइरनि जी दुआउनि सां, अमरनि जी दुआउनि सां करीब तव्हांजे स्क्रीन ते अची वेंदासीं, पंहिंजी रोज़नि सां कारोबारनि सां लॻी वेंदासीं। तव्हांखे ॾेखारे रहियो आहियां गाल ब्लडर यानी कि पितो, अल्लाह जो पाक निज़ाम हिकिड़ो ठहियलु आहे। लिवर यानी जेरे जे हेठां गाल ब्लडर पितो लॻियलु आहे। उन पिते खे कट कयो थो वञे, जेको पिते जो कमु आहे उहो साॻियो ई स्टमक यानी मादे ते अल्लाह रखे छॾियो। अल्लाह जो हिकिड़ो पाक निज़ाम आहे। हे 4 वॾा पत्थर हुया, वेट हे 4 पत्थर, पितो वीचारो इज कॉल्ड पितो। ये सब पिते में एक अच्छा ज़रा ये पत्थर हूंदो। बेचारे सां ज़ुल्म हो, सफ़ा चाक न पियो रहे, हाणे अलहमदिल्ला सही आहे। हन भाऊ, पितो वीचारो मुंहिंजो हुयो सफ़ा नंढड़ो, सफ़ा मासूम यंग पितो, पर ज़ालिम पत्थर अटैक कयसि। तमामु प्यारो पितो हो, सुहिणो बणिबो, पर छा करे कढाए छॾियोसीं। बेवस थी पियासीं। ऐं जेके ॿाहिरि जेके भेनरूं असांखे ॾिसराया, असांजी उन्हनि जी इहा गुज़ारिश हूंदी कि गाल ब्लड में स्टोन्स पथरियूं आहिनि, त बराई महिरबानी करे पंहिंजे कंसल्टेंट डॉक्टर सां मशवरो कनि ऐं उनजे रुजू जे बाद जेको आहे सो ऑपरेट कराइनि। पहिरियां फस्ट ऑफ ऑल अल्ट्रासाउंड थींदो, अल्ट्रासाउंड में अगरि 1 पॉइंट या समथिंग वॾियूं थी वयूं स्टोन्स, तव्हांखे बेचैनी तंगी ऐं बेकारे पेन में, बेकारे हॾे में सूर महसूसु घणो थींदो वञे पासनि में, त पोइ इनजो हल ऑपरेट ई आहे। सही, असांजो कमु आहे तव्हांखे नॉलेज ॾियणु, जेतिरी असांखे नॉलेज मिली सही, वधीक अल्लाह तव्हांजी आसानी असां सां बासानी की करण वारो सभिनी सां असांजी उहा ई। आमीन सुम्मा आमीन। खुटल हुयो, कुझु ॻाल्हियूं खुटल हुयूं, पूरियूं करियूं। हाणे मां लेटां थो। लेटो साईं, लेटो। तो भाईजान अॼु वॻे मारे सां गॾु ऐं समय सां गॾु कंहिं समो आया अपी जा हिकिड़ी चओ पाण अॼु विलो खे कयूं था ईंद, चओ विलो खे कयूं था, चओ सब्सक्राइब कयो था, अबू चवई थो सब्सक्राइब कयो। घणो टाइम थी वियो आहे इहो चिचलो छा थींदो आहे कैमरा जे साम्हूं पोतो छॾ हाणे। ख़ैर, तो अॼु असां पाण हिते ब्लॉग खे कयूं था ईंद, उमेदु आहे कयूं असांजो ब्लॉग तव्हांखे सुठो लॻो हूंदो, पसंदि आयो हूंदो। सुठो लॻो आहे, पसंदि आयो, महिरबानी लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कयो, सुठा कमेंट कयो ऐं कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॿुधायो। हीअं करे हीअं हा, त माशाअल्लाह दुआउनि में यादि। अस्सलामु अलैकुम।